अदा ही कहानी आ गुल बादशाह ऐं शौक़ शहज़ादे जो। अदा हिकु बादशाह बादशाह त पाण लाइ पर उन कूड़ी दुनिया जो बादशाह हो। उन बादशाह जो नालो हो गुल बादशाह। गुल बादशाह के 7 ज़ालूं हुयूं, ॿियूं सभु बिना औलाद हुयूं, मगर हिकु पहिरें बारी हुई। तंहिं करे ॿिनि दिलि में ख़्यालु कयो जे हिन खे पुटु ॼाओ त बादशाह हिन खे वधीक चाहणु शुरू कंदो ऐं असां बादशाह खे न वणंदोसीं। सो हिननि छा कयो जो नौकर खे लालच ॾिनऊं त हुकुम कयूं त रोज़ बादशाह जो हिकु घोड़ो मारे राणी जे महल में उन जा हॾा पूरे ईंदो कर। अहिड़े तरह बादशाह जा घोड़ा हिकु हिकु ते खुटंदा विया। जॾहिं बादशाह खे उन ॻाल्हि जी ख़बर पई तॾहिं बादशाह ऐं संदसि वज़ीर सभु मुंझी पिया त आख़िर घोड़ा केॾांहुं था वञनि। हिकिड़े ॾींहुं छहनि राणनि बादशाह खे सलाह ॾिनी त घोड़नि जे ॻोल्हा लाइ को नजूमी घुराइणु घुरिजे, पोइ पाण ई ख़बर पइजी वेंदी त घोड़ा केॾांहुं था वञनि। बादशाह वज़ीर खे हुकुम ॾिनो ऐं नजूमी घुराए वियो। नजूमी खे राणनि अॻे सेखारे छॾियो। सो जॾहिं बादशाह नजूमी सां सची ॻाल्हि कई त नजूमी हिसाब करे बादशाह खे चयो, साईं अव्हां जे महलात में हिकु पहिरें बारी राणी आहे, उन घोड़ा मारे उन्हनि जा हाव खाधा आहिनि। मुंहिंजो इल्मु थो चवे घोड़नि जा हॾा राणी जे महलात में पूरियल आहिनि। बादशाह वज़ीर ऐं ॿिया नौकर चाकर सभई उन राणी जे महलात ॾांहुं विया ऐं जिथे नजूमी चयो उते खॾो खोटे ॾिसनि त वाक़ई घोड़े जा हॾा पिया आहिनि। उहो ॾिसी बादशाह ॾाढो कावड़ियो ऐं हुकुम कयूं त हिन ॾाइण खे रण पिट में फिटो करे अचो। हुकुम मिलण जी शर्त वज़ीर राणी जूं अखियूं ॿधी खेसि पंहिंजे बादशाही खां ॿाहिरि कंहिं ॾूरां रण पिट में फिटो करे आयो। राणी जॾहिं अखियूं खोलियूं त ॾिठई चौधारी रण बियाबान लॻो पियो आहे, न ओही न वाही। नेठि वीचारी हिकु पासे मुंहुं करे हलंदे हलंदे हिकु झंग में अची पहुती। उते हिन खे विहम जा सूर बि थिया। लाचार बि का वाह न ॾिसे, हिकु वण हेठां वेही रही। कुदरत सां उन ॾींहुं राणी खे पुटु ॼाओ। राणी पंहिंजो रओ फाड़े ॿाहिरि जा बंधणा ठाहिया ऐं पंहिंजो गुज़रान झंगली मेवनि ते करणु लॻी। थोरा घणा ॾींहं गुज़रिया। उन मुल्क जो बादशाह शिकार कंदे उतां अची लांघो थियो। बादशाह जो पहिरीं कुतो सभिनि जे अॻियां पई आयो। सोच तो हिकु हंधि ॿी भौंकणु लॻो। बादशाह वज़ीर खे हुकुम ॾिनो, वञ वज़ीर ॾिस कुतो छाते पियो भौंके। वज़ीर जो सट पाए वञी ॾिसे कुतो हिकु वण जे ॿाहिरां बि भौंकी रहियो आहे। वज़ीर लंघी उन वण जे हेठां वञणु चाहियो त राणी अंदरां हकल कयसि, हेॾां न जो आउं बेसरी आहियां। वज़ीर जे हिकिड़ी झंग में औरत जो आवाज़ु ॿुधी ॾाढो परेशान पइजी वियो ऐं बादशाह सां वञी ॻाल्हि कई। बादशाह हिकदमि हिकु चादर खईं ऐं पाण अकेला ओॾां वियो। ॿाहिरां बि हकल करे चयईं, माई चादर वठि ऐं ढके ॿाहिरि अचु। आउं हितां जो बादशाह आहियां, तूं को बि उल्को न कर, तूं मुंहिंजो भेण आहीं। राणी चादर ढके ॿाहिरि आई ऐं अदब सां बादशाह खे सलाम करे बीही रही। बादशाह हिन खे समूरी ॻाल्हि पुछी। राणी बि ॻाल्हि करे ॿुधायसि, जीअं की बादशाह खे ॾाढो रहम अची वियो ऐं पोइ वधीक शिकार बंदि करे राणी खे पाण सां गॾु पंहिंजे महलात वठी आयो। थोरा घणा ॾींहं गुज़रिया। छोकिरो वॾो थियो ऐं ॿियनि बादशाही ॿारनि सां रांदि करणु वेंदो। रांदि कंदे छोकिरनि खे चवंदो, मां अव्हां जो बादशाह आहियां। तंहिं ते छोकिरा चवंदा हुअसि, तूं कंहिंजो पुटु आहीं, तुंहिंजो पीउ किथे आहे। केतिरा ॾींहं छोकिरो माठ करे वेंदो, पर नेठि हिकिड़े ॾींहुं कावड़जी वञी माउ खे चयईं, अम्मा मुंहिंजो पीउ केरु आहे ऐं किथे आहे। राणी हिन खे सची ॻाल्हि करे ॿुधाई, तुंहिंजो पीउ भर वारे मुल्क जो बादशाह आहे। उन जे 6 राणनि असां सां ज़ुल्म करे उतां असांखे लोधराई कढायो आहे। छोकिरो उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो अरमान कयो। नेठि कुझु सोच करे माउ खे चयईं त अम्मा मूंखे हिकु घोड़ो ऐं तरार वठी ॾे त आउं बाबा वटि थो वञां। पहिरां त माउ पुट खे घणो ई सम्झायो, पर नेठि हू न मुड़ियो। तॾहिं बादशाह खां हिकु घोड़ो ऐं तरार वठी पुट खे ॾिनई। छोकिरो घोड़े ते चढ़ी पंहिंजे पीउ जे बादशाही ॾांहुं रवानो थियो। नेठि अची उते पहुतो ऐं पोइ वञी दरबार में हाज़ुर थियो। कुदरत सां बादशाह को सख़्तु बीमार हो ऐं बीमारी बि अहिड़ी मूज़ी हुई जंहिं लाइ हकीमनि ॾसु ॾिनो उन लाइ ॿियो को बि इलाजु कोन्हे। बाक़ी जेकॾहिं सामुंडी घोड़े जो रतु मिली पए ऐं बादशाह उहो रतु पीए त चाक चङो भलो थी पवंदो। बादशाह उन जे लाइ सॼे शहर में पढ़ियो ॾियारियो त जेको माण्हू सामुंडी घोड़े जो रतु आणे ॾींदो तंहिंखे मालामाल कयो वेंदो। मगर कंहिंखे हिमत कान थी त एॾी मुसाफ़िरी करे। वरी कंहिंखे इहा ख़बर कोन हुई त सामुंडी घोड़ा थियनि किथे था। नेठि बादशाह जंहिंखे तंहिं विच में 6 राणनि मां 6 ॿिया पुट ॼावा हुआ, तंहिं पंहिंजे पुटनि खे घुराए सामुंडी घोड़े जे रतु आणण लाइ चयो। जेके सही संभरी मुसाफ़िरी ते निकिता हुआ
त मथां शहज़ादो बि अची पंहिंजे पीउ वटि पहुतो। बादशाह तमामु सख़्तु बीमार हो। तीअं शहज़ादे खां पुछियो, ए जवान तूं केरु आहीं ऐं मूं में कहिड़ो कमु अथई? छोकिरे बादशाह खे वरंदी ॾिनी, साईं मुंहिंजो नालो शौक़ु आहे ऐं गुल बादशाह जो पुटु आहियां। बादशाह बीमारी में तमामु कमज़ोर हो, तंहिं करे वधीक बहस न करे सघियो, पर एतिरो चयईं, जेकॾहिं मुंहिंजो पुटु आहीं त मुंहिंजा 6 पुट अॻे विया आहिनि, तीअं तूं बि वञ ऐं मुंहिंजे लाइ सामुंडी घोड़े जो रतु ॻोल्हे आ। उहो ॿुधी छोकिरे दिलि में ख़्यालु कयो, मुंशी ॾेखारण जी ही महिल आहे, पंहिंजे पीउ खे शफ़ाया बि कंदुसि ऐं मुंहिंजो मुंहुं बि मथे थींदो। उहो ख़्यालु करे ॿाहिरनि जो ॾस पुछी ओॾां रवानो थियो। थोरे पंध खां पोइ हिन खे 6 ॿाहिरि गॾिया। जन खान पुछियो, तूं केरु आहीं? शहज़ादे वराणी ॾिनी त मुंहिंजो नालो शौक़ु शहज़ादो आहे, जंहिं जावई पुटु आयो तंहिंजो आऊं पुटु आहियां। आऊं बादशाह सलामत जी बीमारी लाइ सामुंडी घोड़े जो रतु आणण लाइ तव्हां सां गॾिजी हलां थो। शहज़ादनि उहो ॿुधी सोची असद जाॻियनि ऐं शौक़ु शहज़ादे खे चयूं, तूं कूड़ थो ॻाल्हाईं, तंहिं करे असां सां न हल। शहज़ादे घणो ई चयो, पर 6 पंहिंजा घोड़ा तिखा डोड़ाए हलिया विया ऐं झटपट खां पोइ ग़ाइब थी विया। जॾहिं 6 शहज़ादा नज़र खां ग़ाइब थी विया, तॾहिं शौक़ु शहज़ादो बि अलाह ते तवकल करे हिकु पासो मुंहुं करे हलंदे हलंदे हिकु बाग़ में अची पहुतो। बाग़ में जॾहिं पहुतो त बाग़ जे अंदरि ॾिसे त हिकु माड़ी बीठी आहे। दिलि में ख़्यालु कयो, हिते कुझु ॾींहं टारिजे ऐं हितां ॾस पतो पहुची पोइ अॻिते हलिजे। सो अॻिते वधी वञी माड़ी जो दरवाज़ो खड़काईं। दरवाज़ो खड़कण सां हिकु छोकिरी लही आई। हिकु आदमज़ादे खे ॾिसी हैरान थी वई। नेठि पुछईं, तूं केरु आहीं? हिते कीअं आयो आहीं? शहज़ादे वरंदी ॾिनी त मुंहिंजो नालो शौक़ु शहज़ादो आहे ऐं थकिजी पियो आहियां, सो कुझु वक़्तु आराम कंदुसि। छोकिरी चयसि, हिन माड़ी में 7 ॾेर रहनि था, जे जी आया, सो तूं हितां भॼी वञ, न त तोखे मारे खाई छॾींदा। छोकिरे खे शहज़ादी चयो, उन जी त मूंखे परवाह न आहे, पर मूंखे बुख लॻी आहे, सो कुझु हुजे ई त हाणे खारा। छोकिरी हिन खे मेवा आणे ॾिना, जेके हिन खाई ड्रो कयो ऐं पोइ बाग़ में वञी हिकु वण हेठां वेही रहियो। कामल थी 7 देब सटींदा अची बाग़ में घिड़िया। ओचितो हिकु देह जी शहज़ादे ते नज़र पइजी वई। सो अकल करे पंहिंजो गज़ खणी शहज़ादे ते वरायो। शहज़ादो बि अॻे होशियार थी बीठो, सो वार बचाए हिकदमि पुठियां खणी जो पंहिंजो डंडो हईं त देह सिधो मुंहुं भर वञी किरियो। पोइ यकदमि शहज़ादो रसो खणी झटि में उन देह खे वण सां ॿधी छॾियो। कामाल थी त ॿियो देह पहिरें देह खे ॻोल्हण लाइ निकितो। जॾहिं ॻोल्हंदे ॻोल्हंदे उते अची पहुतो, तॾहिं यकदमि शहज़ादे खे ॾिसी गज़ खणी वार कयईं। शहज़ादो वरी पहिरें वांगुरु पाण खे बचाए देह खे डंडो हणी केराए उन खे वण सां ॿधी छॾियो। अहिड़े तरह 7 देहनि खे सुख करे वण सां ॿधी छॾियईं। नेठि छोकिरी जो असल में देहनि जी भेण हुई, तियूं हालत ॾिसी सोची शहज़ादे खे मिंत कयईं, असीं सभु तुंहिंजा ग़ुलाम आहियूं, जीअं चवंदे तीअं कंदासीं, महिरबानी करे मुंहिंजे भाइरनि खे आज़ादु कर। शहज़ादे उते देहनि खां पुछियो, देहनि बि उहो क़बूल कयो ऐं हज़रत सुलेमान जो कसम बि खयूं। शहज़ादे उते ई 7 देहनि खे खोलियो। जिन खां पोइ हिन खे ॾाढी आदर भाव सां मथे माड़ी ते वञी विहारियूं, हिन जो ख़ूब ख़िदमत कयूं। शहज़ादो बि 1-2 ॾींहं उते रही पियो। हिकु ॾींहुं शहज़ादो दरी खां बीठो, तीअं परे खां धुएं जी लाट ॾिठईं। देहनि खां पुछईं, उहो छा आहे? देहनि जवाबु ॾिनोसि, उहो हिकु देह आहे जो 12 महीना सुम्हंदो आहे ऐं 12 महीना जाॻंदो आहे। हींअर उहो सुतो पियो आहे। उहा हिन जे नक मां निकितल हवा जी लाट आहे। जॾहिं उहो जाॻंदो आहे तॾहिं ॿिया त माण्हू ठहियो, पर असीं बि देह जो मुल्क छॾे भॼी वेंदा आहियूं। शहज़ादे उन्हनि खे चयो, दिलि जा कयो, हाणे उन देह जा अची ॾींहं पूरा थिया आहिनि। ॿिए ॾींहं जो सुबुह सवेरे शहज़ादनि देहनि खे चयो, हाणे देह हली मूंखे ॾेखारियो। देह हिन सां गॾिजी ओॾां रवाना थिया। कुझु महिल खां पोइ अची उते पहुता, ॾिसनि त बराबरि हिकु शाही देह उते सुतो पियो आहे ऐं भरिसां हिकु झूपड़ी आहे, जंहिंमें हिकु हसीन औरत वेठल आहे। औरत हिननि खे ॾिसी चयो, ख़ुदा जे वास्ते मुंहिंजे हिन आफ़त मां जिंद छॾायो। शहज़ादे हुन खे चयो, ए औरत तूं घबरा न। ईअं चई दिलि में ख़्यालु कयो, सुतल मारण बहादुरी न आहे, हाणे देह खे निंड मां जाॻाए पोइ हमिलो कजे। सो यकदमि देह जे टंग में तरार कुंभी कढियईं। देह कुझु मोड़ी पासो वरायो, ॼण कंहिं जीत चक हयोसि। तंहिं ते शहज़ादे वरी ॿी तरार हयईंसि, जंहिं ते देह हिकदमि सुजाॻ थी वेही रहियो ऐं ॾिठईं त हिकु आदमज़ाद आहे जो तरार खयों बीठो आहे। उते देह खे बि जोश आयो, सो हिकदमि पथर जी छिप खणी शहज़ादे ॾे फिटो कयईं। शहज़ादो ॻोही ॾेई पथर खां पाण खे बचाए टप ॾेई वठी तरार हयईंसि।
दे जी ससी वञी परे पई। पोइ हुन हसीन औरत खे उहो पाण सां गॾु वापसि माड़ी में आया, जिते हिन औरत पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शहज़ादे सां शादी कई। नेठि हिकिड़े ॾींहुं शहज़ादे उन देण सां पंहिंजी मतिलब वारी ॻाल्हि कई। सामुंडी घोड़ी जो ॾस पुछईं। ॾियण शहज़ादे खे चयो, तूं हिन तख़्त ते वेह, असीं तोखे उते था खणी हलूं, बाक़ी तुंहिंजी पहुचण जी जाइ न आहे। पोइ शहज़ादो तख़्त ते चढ़ी वेठो ऐं देण मां हिकिड़ो देव उनखे खणी वठी उॾामण शुरू कयो। 7 ॾींहंनि 7 रातनि जे उॾामण खां पोइ दे हिकु हंधि अची तख़्तो लाथो। ॾिसनि त बराबरि हिकु घोड़ो बीठो आहे, उनजे भरिसां हिकु परी चौकीदार आहे, मगर ओॾी महिल परी सुती पई हुई। शहज़ादो पंहिंजो रूमाल हिन जे मुंहं ते विझी वठी घोड़े खे वाघ मां टप ॾेई यकदमि तख़्त ते वेही रहियो ऐं तख़्त ते खणी दे वठी उॾामण शुरू कयो। घड़ी न गुज़री परी बि सुजाॻ थी ॾिसे त घोड़ो आहे कोन। यकदमि हेॾां होॾां उॾामी घोड़े खे ॻोल्हण लॻी। नेठि परी खे ॾिठईं त दे घोड़े खे खियो पियो वञे। बसि पोइ का पहुचण जी वाट न ॾिसी पाण बची उन सां गॾिजी। पोइ सभिनि ख़ैर सां वापसि अची दे जे मुल्क में पहुता। शहज़ादे पोइ उन परी सां बि शादी कई ऐं पोइ 3 ॼणा दे खां मोकिलाए ख़ैरनि सां पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। मिणज़ुलू कंदा कंदा नेठि अची शौक़ शहज़ादो पीउ वटि पहुतो ऐं पीउ खे सामुंडी घोड़े जो रत ॾिनई। रत पीअण खां पोइ गुल बादशाह चङो भलो थी पियो ऐं पोइ पंहिंजी माउ ऐं ॿियनि 6 राणी जी दगा जी सची ॻाल्हि करे ॿुधाईसि। बादशाह उहो ॿुधी अहिड़ो सख़्तु कावड़ियो जो 6 राणियुनि ऐं 6 पुटनि खे मुल्क निकाली ॾेई छॾियईं ऐं पोइ पंहिंजे राणी खे वठी अची ॾाढी मज़े सां बाक़ी हयाती जा ॾींहं गुज़ारण लॻो। दोस्तों उमेद कयां थो ही कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा।